पहिरियां हार पे लाइ ते आया हो या बनी का ईंदा हो पोइ हितां तव्हां काठियूं वढियूं काठियुनि वढण मां तव्हां वठिजी वियो पोइ इलाज न थियो अव्हांजो पोइ अव्हांखे इशारो आयो पोइ अव्हां अची वरी दरगाह संभालियो त यको हीअ जेको बि कमु मचायो इहो अव्हां मचायो। हा साईं दरगाह खे ऐं पाड़े ओड़े वारनि खे बि ख़बर आहे, दुनिया खे ख़बर आहे, वॾनि खे ख़बर आहे, पोयनि खे बि ख़बर आहे त हिते केर बि न हुयो उन जॻह ते असांखे इशारो साईं जी मज़ार हुई। ही सालनि सदियुनि जो बादशाह आहे। सीधे मंद माण्हुनि खे दुनिया खे ख़बर आहे नलके में साईं बादशाह सफ़ा रखी आहे। जेका खाध वारा बीमारी बुखार वॾे वारा जेका बि माना बीमारी आहे न कैंसर जी बीमारी वारा बि हितां छुटी विया आहिनि। उहा बि दवाई ॾिनी अथसि जेका मुंहिंजो पाणी नलके जो पवंदा उनजी कैंसर जी बीमारी हूंदी उहा बि ख़तमु थींदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। तमाम ॾिसंदड़ खे नात ख़ान शौकत हुसैन चांहि जो तरफ़ां सिक भरियो सलाम। दोस्तों अव्हांखे ख़बर आहे त हर वारे अव्हांखे मिलाईंदा हूं कंहिं नात ख़ान सां शाइर सां आलिम सां या हर उन आशिक़ रसूल खान सां की महबूब मदीने वारे साईं सां मोहबत हूंदी आहे। हिन वारे असां चाहियो आहे त अव्हांखे दरगाह सैयद पीर पेचाऊ रहमतुल्लाह अलैह लॻसदु जा नूरपुर अव्हांखे दीदार वठायूं था ऐं साईं जे ख़िदमतगार मोहम्मद हाशिम समूह सां अव्हांखे मुलाक़ात कराईंदासीं, साईं सां कचहरी कंदासीं ऐं दरगाह जे बारे में कहिड़ियूं करामतूं आहिनि कॾहिं खां ऐं हीउ सिलसिलो किथां खां वठी हले पियो इहो अव्हांखे सभु साईं जे ज़बानी ॿुधाईंदासीं। त जेके दोस्त असांजे चैनल ते नवां सभु खां पहिरियां आउं गुज़ारिश कंदुसि त असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर कंदा हलो त जीअं हीअ पोस्ट ॿियनि दोस्तनि ताईं पुॼी रहे। बिना कंहिं देरि जे हलंदासीं साईं जी तरफ़ त असां सां गॾु आहिनि साईं ख़िदमतगार मोहम्मद हाशिम समूह साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। मोहम्मद हाशिम जी नबी बश्क जा पुट आहियूं। मुंहिंजो नबी बश्क वाल साहब बि हिते ड्यूटी मूंसां गॾु कई आहे ऐं असां हिते उहो असांजो बि हिते गुज़ारे वियो आहे। ॾाॾो बि असांजो हिते गुज़ारे वियो आहे वॾनि खां वठी करे। दरगाह साईं दरगाह जो नालो ऐं कीअं दरगाह ते आयो अव्हां? बसि असां आयासीं साईं असांखे माना इशारो थियो जो काठियूं कपियूंसीं उन्हनि काठियुनि मथां ही गैराबाद हो दरगाह माना गैराबाद हुई का वसे न हुई। ही उगरो वली हुयो उन जॻह ते अहिड़ो बादशाह पोइ असांखे अमर ॾिनो जेको असांजे ड्यूटी कईसीं सभु ओतारा हर शइ तामन मुरीदनि तामन उन्हनि जो पाड़े ओड़े वारनि जो रेस बादशाहनि सखीअनि सभिनि जो माना ॿनियूं दियूं आहिनि उन्हनि जे सभु हारी तबिको जेको बि आहे मुरीदनि असां हिते हार पोइ पहिरियां कयोसीं पोइ असां हार पेक मां पोइ असांखे साईं बादशाह जे तरफ़ूं पासे में उन्हनि सां करामत इहा थी जो लकड़ियूं काठियूं कपियूंसीं उन मथां असांखे मौजूदो ॾेखारियईं। बाक़ी हूं हिते गैराबाद हो को वसे न हुई माना को फ़क़ीर हिते दरगाह जो न हो। बाक़ी साईं बादशाह वॾे टाइम खां वठी करे दरगाह जो निशान हो जेका पाड़े ओड़े वारनि खे सभिनि खे ख़बर हुई दरगाह सैयद बादशाह साईं पीर बेचाऊ। कॾहिं ऐं कंहिं ठहिरायो इहो रोज़ो बादशाह जे पंहिंजे मुरीदनि जे तावन सां ऐं पंहिंजे नज़राने ऐं पंहिंजे ख़ज़ाने मां ठाहियोसीं ऐं मुरीदनि जे माना अक़ीदनि मंद उन्हनि वंड ॾिना जेको असां कमु शुरू कयोसीं बादशाह जे पंहिंजे अमुर सां हुकम सां न त पाड़े ओड़े वारनि बि मदद कराई जेका असां दरगाह जा ओतारा ठारायासीं। दरगाह जो रोज़ो जहिड़ो हाल आहे उहो ठाहियोसीं अहिड़े अहिड़े हिसाब सां बादशाह जो। दरगाह जी का ख़ासि करामत जीअं माण्हू जंहिंजे लाइ हिते ईंदा आहिनि परे खां पंधु करे मुरीदनि उन्हनि खे ऑपरेशन थिया आहिनि बाक़ाइदे पथरनि जा ऑपरेशन थिया आहिनि। अहिड़ा अहिड़ा माण्हू आया आहिनि जेके मरीज़ स्वाली आया आहिनि जिन खे उन्हनि खे वरंदियूं मिलियूं आहिनि ऐं उन्हनि जूं पथरियूं ऑपरेशन थिया आहिनि। बे औलादनि खे औलाद मिलिया आहिनि निशाननि सां मिलिया आहिनि। असां पंहिंजी अखि ॾिठा आहिनि पर पाड़े वारनि पासे वारनि बि ॿुधा आहिनि ऐं ॾिसनि था ॿुधनि था पिया रोज़ जा माना हिसाब हिकिड़ा मरीज़ स्वाली अचनि था जन जो मुरादूं पूरियूं थियनि त उहे वरी बासूं खणी अचनि था बाक़ाइदे छेला आहे 12 महीने जो वरी ख़ैरात आहे 14 तारीख़ वॾो साईं जो ॿारो आहे अक़ीदतमंद मुरीद करनि था जिन जूं उमेदूं पूरियूं थियूं आहिनि उहो 14 जी राति सुबुह राति असांजो वॾो प्रोग्राम आहे साईं जो ॿारो आहे। सही मस्जिद शरीफ़ में पेश इमाम ऐं जेको दर्स तदरीस जो कमु असांजो अॻु में बि हिकिड़ो सगोरो फ़क़ीर हुयो पढ़ाईंदो उहो छॾे वियो आहे। हाणे असांजो रियाज़ फ़क़ीर आहे जेको असांजा नंढड़ा पढ़ाए थो साईं बादशाह जे अलाह जे तरफ़ूं साईं जे तरफ़ूं अमुर थियो आहे। असां हुनखे चयोसीं बाबा तव्हां बादशाह जे तरफ़ूं अमुर थियो आहे तव्हां असांजे नंढड़नि खे क़ुर जी तालीम पढ़ायो क़ुर पढ़ायो। मुंहिंजा नंढड़ा आहिनि मुंहिंजो हिते ॿियो ओसे पासे में वेझो को माना न आहे ॻोठ ऐं पाड़ो जेको आहे दरगाह खां सभु परे आहे। पोइ नंढड़ा मुंहिंजा ईअं वेठा पोइ असांखे बसि बादशाह जे तरफ़ां हिकिड़ो ॿियो हुयो पढ़ाईंदो हो असां उनखे पंहिंजे हिसाब सां छॾे वियो। वरी असां रियाज़ फ़क़ीर खे चयोसीं बाबा असांखे थियो आहे तुंहिंजे लाइ ॼण अमुर थो थिए हुकम थी आयो आहे सो मुंहिंजे नंढड़नि खे क़ुर शरीफ़ तव्हां पढ़ायो ऐं बादशाह जी नगरी में दुआ बि पिया घुरो
ऐं नंढड़नि खे मुंहिंजनि खे कुझु क़ुर पढ़ायो जेको सुभाणे असांजे नंढड़नि खे कमु अचे। दरगाह ख़ासि ॾियारो हर माह ते उहो हर महीने जी साईं बादशाह जी हर महीने जी माना 11 लॻंदी आहे। हर महीने जी 11 बादशाह जी लॻंदी आहे, जेका अक़ीदे मंद मुरीदनि खे पाड़े वारनि खे ख़बर आहे, जेका हर महीने जी 11 लॻंदी आहे। हा, नंगर न्याज़ थींदो आहे, वॾी अवाम मेलो हूंदो आहे बादशाह जो, जेका दुनिया ॾिसंदी आहे, पाड़े वारा ॾिसंदा आहिनि, अचनि था अक़ीदे मंद। उन में महफ़िल मिलाद वग़ैरह थींदा आहिनि, तिलावत क़ुर शरीफ़ जा अची वेंदा आहिनि। मौलवी सगोरा फ़क़ीर उन्हनि खे घुराईंदा आहियूं। रियाज़ फ़क़ीर बि अची वेंदो आहे, उहो बि माना साईं जी तिलावत कंदो आहे। हितां खां माण्हू हिते ईंदा आहिनि जेके परे खां बि अचनि था, हैदराबाद खां अचनि था मुरीद। माना बाक़ा ते ॻाल्हि साईं जी हली वई आहे, अलाए किथे किथे पहुती आहे वञी, उन मूं साईं जे माना हिसाब सां ॻाल्हि ॿुधी ऐं अचनि था। हिते हिन महिल अव्हांखे कहिड़े ताउन जी ज़रूरत आहे, जेका दरगाह ते ख़ासि अहिड़ा के कम आहिनि या असांजा कम आहिनि त असांखे ओतारनि जी बि तकलीफ़ आहे ऐं रोड ऐं बिजली जी बि तकलीफ़ आहे। जेका बिजली कची आहे, तार छिकियल आहे। असांजा हिते बादशाहनि जे माना ॻोठूं असांखे ॾिनी आहे, जेका तार कची जेका हले थी, उन हिसाब सां असांखे बिजली जी बि ॾाढी तकलीफ़ आहे। रोड रस्तो आहे, जीअं मींहुं आहे, को बरसाति पवे थो, उन में बि ॾाढी असांखे तकलीफ़ आहे। जीअं मुंहिंजो रोड बि न आहे, सुख बि न आहे, कचो रस्तो आहे। पोइ कलर जो इलाइक़ो आहे, कुझु सिम जो इलाइक़ो आहे। सिम जे इलाइक़े जे करे माना बरसाति थोरी पवे थी न, उन में असांजो सॼो माना सहन अहिड़ो थी वञे थो, रस्ता अहिड़ा थी वेंदा आहिनि जो केरु अची नथो सघे। असांखे बादशाह जो न रोड थी मिले, का बिजली थी मिले, के ओतारा आहिनि जी अणवस, ही कचा आहिनि, असांजो जहिड़ो हाल आहे ठाराया आहिनि, पर माना अणवस न आहिनि। बरसाति पवे थी, असांखे ॾाढी तकलीफ़, मरीज़ खे सवाली ॾाढा परेशान थींदा आहिनि। बसि पोइ केॾी महिल किथे चारा उतारे में किथे कीअं बसि छपी वेंदा आहियूं। बसि पोइ हुन में वेही वक़्तु कढंदा आहिनि। जहाँ लेट्रिनूं बाथरूम न आहिनि, असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। हिकिड़ो सिम जो इलाइक़ो, ॿाहिरि झंग जो इलाइक़ो आहे। ॿुधई बाबा साईं, रोड असांखे माना 2 मील परे आहे। सदुजा शहर ऐं नूरपुर शहर बि असांखे परे आहे। माना नूरपुर ऐं सदुजा जे विच में आहे, ऐं नौशारे ऐं मोरे जे में बि विच में आहे दरगाह। ऐं नौशारे मोरे जी हद आहे, उन जी हद में नौशारे जी हद में आहे दरगाह। सैयद जंहिंजो मेलो बि थींदो आहे, 12 महीने उर्स मुबारक मेलो थींदो आहे। बादशाह जा 2-3 साल मेलो बि ठहियो आहे, जेका पूरी दुनिया खे ख़बर आहे। क़ुर पढ़ायूं चाहियूं था बाबा, असांजा बचड़ा क़ुर पढ़नि, जेको इन्हनि ॻाल्हियुनि खां बचनि। अल्लाह ताला उन्हनि खे बचाए, अल्लाह जो वली आहे, उहो उन्हनि खे बचाए। अल्लाह जी दरबार में दुआ घुरंदा, ही सणायूं थींदियूं ऐं सणाई थिए। हीअ असांखे तकलीफ़ आहे थोरो ओतारनि जी। इन्हनि जे लाइ बि असांखे सभिनि खे, पाड़े ओड़े वारनि खे ऐं हर कंहिं ॿुधण ॾिसण वारनि खे अपील था कयूं त असांजे लाइ बादशाह जे लाइ को रोड, को रस्तो, को बिजली आहे, को ओतारा आहिनि, को वंड न्याज़, को फंड असांखे ॾियारे असांजी दरगाह खे ॾिसनि था। जेके दुनिया वारा पूरी वारा वज़ीरनि खे, बादशाहनि खे, हर कंहिंखे माना असां अपील था कयूं त असांजे लाइ दरगाह ॾिसनि ऐं उन्हनि जे लाइ सरज़मी ॾिसी असांखे सुख जे लाइ थोरो तकलीफ़ आहे। असांखे ॾाढी असांखे सुख, बचड़ा ॿार मरीज़ सवाली आहिनि, उन्हनि खे सुख हुजे ऐं सुख जो माना हिकिड़ो हिसाबु हुजे त मच्छर घणो आहे। उन ख़िदमतगारी शुरू कई, अव्हां साईं जे ख़ानदान मां त न आहियो। जी जी अव्हां जेको हिते इहो कमु शुरू कयो दरगाह खे संभालण जो, त उहा जेका अव्हां करामत ॿुधाए पिया, उहा असांखे मुकमल करामत इहो आहे जो असां काठ न मझूं। बाक़ाते असांखे माना बुखार ॾिनई, कहिड़ा इशारो कई, हिते घुराईं, उहो असांखे माफ़ियूं वरितियूंसीं, बचड़ा न्याणियूं वठी आयासीं, दवा दारूं असांखे न लॻो। 3 ॾींहं असांखे ॿाहिरि डॉक्टरनि में, इस्पतालनि में मूंखे खणी विया। उन में असांखे दवा किथां न लॻी। पोइ असांखे अलाह जे वली इशारो कयो त बाबा ग़लती हितां जी आहे, ऐं कंहिं ज़ाहिरी वारे माण्हू बि असांखे ॾिठो काठे कपींदे। पोइ उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त बाबा इहो वली जेको आहे उग्रो वली आहे, तव्हां कल्ह आया हुते माना हर पे जे हिसाब सां जे तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि कोन छोकिरे कई आहे का खैंसि, त उन वञो उते माफ़ी वठो। पोइ असांखे बि इशारो मिलियो त बाबा ग़लती जी हिते माफ़ी वठो ऐं हिते ड्यूटी कर, तोखे ही असां तोखे ग़लती जी माफ़ी था ॾियूं। अलाह उच शरीफ़ जा आहिनि, हुननि जो वारस हिते न आहे। दरगाह साईं पाण में भाइर आहिनि। साईं पीर बेटा उहो बादशाह सैयद आहे, उहो आहे। साईं ॿियो पीर छतड़ो माना सॾतन सरजे थो, उहो शाख जे परियां साइड में आहे, उहो बि साईं जो भाउ आहे। ऐं पीर रंगरतड़ो आहे, साईं पीर बेटा हो, साईं पीर सैयद बादशाह साईं बेचा हो। साईं तव्हां असुल पहिरियां हारपिला हिते आया हो, या बन्नी खां ईंदा हो, पोइ हितां तव्हां काठियूं वढियूं, काठियुनि वढण मां तव्हां वठिजी वियो, पोइ इलाजु न थियो अव्हां जो, पोइ अव्हांखे इशारो आयो, पोइ अव्हां अची वरी दरगाह संभालियो त यको हीअ जेको बि कमु मचायो इहो अव्हां मचायो। हा साईं, दरगाह खे ऐं पाड़े ओड़े वारनि खे बि ख़बर आहे, दुनिया खे ख़बर आहे, वॾनि खे ख़बर आहे, पोयनि खे बि ख़बर आहे त हिते केर बि न हुयो। उन जॻह ते असांखे इशारो, साईं जी मज़ार हुई। हीअ सालनि सदियुनि जो बादशाह आहे, हीअ उच शरीफ़ जा वली आहिनि।
उन्हनि जो हिते वारस ॿियो न आहे केरु। बाक़ी उन जॻह ते असांजे इहो आहे जो माना गैराबाद हूंदो वॾो हिते गंदरा झंग हुयो, जंहिं महिल असां सफ़ाई कई आहे, बाना बाक़ाइदे महिनत कई आहे, जेका दुनिया खे पाड़े अक़ीदतमंद पासे वारनि खे बि ॻोठ वारनि पाड़े वारनि खे बि ख़बर आहे। ख़ुदि असांजा जेके वॾेरा आहिनि बादशाह सखी, सखियुनि जी औलाद जी बनियूं आहिनि, सखी जूं देहूं आहिनि रसनि जूं, उन्हनि जे देहनि में ई बादशाह वेठो आहे, उन्हनि खे बि ख़बर आहे त हिते को माण्हू न हुयो जेको माना कंहिंखे वेझो अचणु न ॾींदो हो। एतिरो माना वली ॾिंगो हुयो जंहिंखे माना वेहण न ॾींदो हो, ड्यूटी करणु माना कंहिंखे न ॾींदो, पाण रहंदो हो। ऐं वॾो झंग ऐं गंदरा हुयो, जेका सफ़ाई कई आहे, असां महिनत कई आहे। मूंखे 5 पुट ॼाया आहिनि, ख़ादम हुसैन आहे, मुंहिंजो आज़म अली, मुंहिंजा आदिल अली, मुंहिंजा ख़ादम, इहे मुंहिंजा पुट अथमि 5। ऐं 4 न्याणियूं आहिनि जेके मूंखे हिते ॼायूं आहिनि, बादशाह जी नगरी मंझि ॼायूं आहिनि। हिते ई मूं ड्यूटी कई आहे त मूंखे हिते ई ॼाया आहिनि। ऐं हिते ई असां जीअं शादी कई आहे त जीअं असां हिते बादशाह जी ड्यूटी करणु लॻा आहियूं, त मूंखे हेतिरो टाइम थी वियो आहे। मुंहिंजो वाल साहब हिते गुज़ारे वियो आहे, मुंहिंजो ॾाॾो हिते गुज़ारे वियो आहे, मुंहिंजी ॾाॾी हिते गुज़ारे वई आहे। असां वॾे टाइम जा आहियूं हिते बादशाह जी नगरी में, जेको पाड़े ओड़े वारनि खे बि ख़बर आहे त वाक़ई वॾे टाइम जा आहिनि। रेस कलंदर बि जॾहिं जहिड़ो हुयो उन टाइम जा असां हिते माना हार थी वई कयो ऐं ड्यूटी कई आहे। मोहम्मद इब्राहिम भाउ अथमि, उहो बि मूंसां हिते ड्यूटी गॾु कंदो हो। ऐं उहो मुंहिंजो भाउ बि माना जेको आहे न हिते असां ॿिन्ही भाइरनि वॾी महिनत कई आहे, जेका दुनिया खे ख़बर हुई। मोहम्मद इब्राहिम जे नाले सां मुंहिंजो भाउ अथव, अरबाब आहे, मुंहिंजा इहे भाइर हिते मूंसां ड्यूटी साईं जी वॾियूं वॾियूं भाइरनि करायूं, पंहिंजे वाल साहब हिते ड्यूटियूं कयूं मुंहिंजे। ॿुधई बाबा साईं। नाज़रीन, अवां मोहम्मद हाशिम समूह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको ख़िदमतगार आहे साईं सैयद पीर पेचाऊ रहमतुल्लाह अलैह जो। त साईं इहो फरमायो त असांजी दरगाह ते रस्ता कोन्हनि, बिजली न आहे, उनखां हिते अक़ीदतमंद ऐं नाज़रीन जेके ईंदा आहिनि ज़ाइरीन, उन्हनि खे इहा अपील कयूं पाण त पाण अचनि हिते। माण्हू ख़ासि तौर ते पथरी जा या जेके बि मुरादूं खणी ईंदा आहिनि त यकीनन उहे पूरियूं थींदियूं आहिनि। त अलाह साईं अवां सभिनी ॾिसंदड़ ॾे ख़ैरु कंदो, जिते हूंदो ख़ुशि हूंदो। असांखे ॾियो इजाज़त, वरी मिलंदासीं कंहिं नए दोस्त सां, तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾियो। ऐं जेके महिमान सभु मिलाईंदासीं असांखे ॾींदव इजाज़त। जेके असांजे चैनल ते नवां आहियो उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट करणु न विसारींदा। त इनशाला अव्हांखे वरी कंहिं न कंहिं सां मिलाईंदासीं। असांखे न इजाज़त, जेॾां पेर तेॾां ख़ैरु। बाबा हे बादशाह जो नगरी आहे, बादशाह वली अल्लाह जे बि नगरी ऐं नलको आहे जेको दुनिया खे पाड़े अक़ीदतमंद माण्हुनि खे दुनिया खे ख़बर आहे। नलके में साईं बादशाह शफ़ा रखी आहे, जेका खाध वारा बीमारी, बुखार वॾे वारा जेका बि माना बीमारी आहे न, कैंसर जी बीमारी वारा बि हितां छुटी विया आहिनि। उहा बि गवाही ॾिनी अथसि त जेका मुंहिंजो पाणी नलके जो पवंदा उनजी कैंसर जी बीमारी हूंदी उहा बि ख़तमु थींदी। ऐं वॾो वॾो बादशाह जो मौजूदो इहो आहे जेको हिते कपिड़ा पिया आहिनि, लटा पिया आहिनि, ऐं सॼे दुनिया खे ख़बर आहे। राज दुनिया जा पाणी हिते भरियूं था वञनि। नलके में अहिड़ी शफ़ा आहे जो जंहिंखे पथरी आहे उहो पाणी पींदो इनशाला उहा पथरी निकिरे थी, उहा पथरी बाक़ाइदे पेशाब में निकिरे थी, जेका बादशाह जे दुनिया खे ख़बर आहे। अक़ीदतमंद पाड़े ओड़े वारनि खे ख़बर आहे। साईं नलके में साईं हुकुम रखियो आहे त कहिड़े बि माना बीमारी वारो हुजे इन मुंहिंजे नलके तां पाणी पीए। ऐं ख़बर आहे, नंढिड़ो ख़बर फ़क़ीर आहे, उहो ख़बर जो माना पन खाए, उहो पन बि खाए। जेको बे औलादी आहे उन्हनि खे औलाद थींदो, ख़बर जो पन ऐं पाणी पीए उन्हनि खे बे औलादी खे औलाद थींदो।